अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़बरदस्त अपडेट नेक्स्ट एपिसोड ऐं ॿी तव्हांखे हीअ अपडेट ॾींदासीं। ग़ुलाम हुसैन ड्रामे जे लाइ ज़बरदस्त ऐं नई ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदा हलूं। ग़ुलाम हुसैन ड्रामो बंदि थी चुको आहे। ग़ुलाम हुसैन ड्रामे जी एपिसोड 31 32 न आई। ग़ुलाम हुसैन अगरि कहिड़ी वजह खां बंदि थी चुको आहे, छा ग़ुलाम हुसैन ड्रामो वरी महीनो 2 महीना न हलंदो, या ग़ुलाम हुसैन ड्रामो बसि हिते बंदि करे छॾियऊं, या ग़ुलाम हुसैन पाण जेको मल आहे इहो टाइम नथो ॾिए ड्रामे में। सॼी अपडेट ॾींदासीं इन वीडियो में दोस्तों, हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखां अपडेट का बि मिस न थिए। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, लेकिन उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे, उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं लाइक फॉलो बि कंदा ऐं दोस्तनि ताईं शेयर बि कंदा। हलूं था तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त ग़ुलाम हुसैन ड्रामो कुझु अर्सो पहिरियों बि बंदि थियो हुयो ऐं तव्हांखे यादि आहे 1-2 हफ़्ता ग़ुलाम हुसैन ड्रामो बंदि हुयो ऐं तव्हां वॾा कमेंट कया हुआ। मां तव्हांखे तॾहिं इहा ॻाल्हि कई हुई त शूटिंग हली रही आहे, शूटिंग जे करे एडिटिंग करे ड्रामो बंदि थियो आहे। बहरहाल हाणे छा जे करे थियो आहे, हाणे बि साॻी ॻाल्हि आहे दोस्तों। एडिटिंग बि रहियल आहे, शूटिंग जो बि कुझु मसइलो आहे ऐं मलाखड़नि ते वञे तो ग़ुलाम हुसैन पाण मल ऐं उते मसरूफ़ आहे, शूटिंग न थी सघी आहे, शूट रहिजी चुकी आहे। इन जे करे ई इहो ड्रामो ईअं थियो आहे। वरी बरसातूं हुयूं जंहिंजे करे हवेली ड्रामे जी शूटिंग लगातार ओॾे हले पई, कैमरामैन वग़ैरह सभु ओॾे हुया, वरी एडिटर हवेली ड्रामे ते कमु करे रहिया आहिनि, सभु मसरूफ़ियत ओॾे हुई त हेॾे कोई न अची सघियो, हिन ड्रामे खे टाइम कोई न ॾेई सघियो। इन जे करे हाणे उन जी एडिटिंग पूरी थियण वारी आहे हवेली जी। उहो वरी जेको आहे दोस्तों तमामु जल्द हली वेंदो। 47 एपिसोड खां अॻिते ग़ुलाम हुसैन जी वरी शूटिंग शुरू थी वेंदी। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा।